डोकरी खां रिपोर्ट कर रहे साजिद कादरी। सिंध अंदर थींदड़ आम चूंडनि के सिलसिले में हर पार्टी के उम्मीदवार पारां कार्नर गॾिजाणी जलसन प्रोग्राम जो सिलसिलो जारी है। इन सिलसिले में डोकरी भरिसां ॻोठ टाटड़ी में ॻोठाणनि यासिर टाटड़ी, अमजद टाटड़ी ऐं ॿियनि पारां सरदार नज़ीर ख़ान बुघियो जे मान में कार्नर गॾिजाणी जो बंदोबस्त कयो वियो। इन सिलसिले में सरदार मोहम्मद अली अमर ख़ान बुघियो, बैरिस्टर मुर्तज़ा ख़ान बुघियो जो प्रोग्राम में पहुचल ते शानदार इस्तक़बाल कयो वियो, जंहिंमें प्रोग्राम में आयल महिमाननि खे अजरक, टोपियूं, गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे सरदार मोहम्मद अली अमर ख़ान बुघियो, बैरिस्टर मुर्तज़ा ख़ान बुघियो चयो, तव्हां ग़रीबनि, मज़दूरनि, ॻोठ वारनि जूं महिरबानियूं आहिनि जो असांखे हेॾो मान ॾेई हिते घुरायो आहे ऐं असां बि वाइदो था कयूं त अव्हां जे मथां को बि ज़ुल्म, ॾाढ, जबर बर्दाश्त न कंदासीं। अव्हां ते कंहिं बि मेरी अखि खणी ॾिसण जी कोशिशि कई त उन सां मुंहां ॾोट कंदासीं। हुननि अवाम खे अपील कंदे चयो त बिना कंहिं ख़ौफ़ हिरास जे 8 फरवरी ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ तीर जे निशान ते ठपो हणी पंहिंजे क़िस्मत जो फ़ैसिलो कजो ऐं अव्हां असांजा हथ मज़बूत कयो, असां अव्हां जा हथ मज़बूत कंदासीं। उन मौक़े ते सैयद फैज़ शाह, मीरल टाटड़ी, यार मोहम्मद हिसबाणी, बरकत अली चन्नो ऐं ॿिया मौजूदु हुआ।